दीन इस्लाम के हुसैनी खून सां ता क़यामत महफूज़ कंदड़ जी याद में कासिम आबाद जे मरकज़ी इमाम बारगाह गुलिस्तान सज्जाद में अज़ादारी जा मिसाली यादगार सिलसिला रहा। रिपोर्ट मंजूर कालरो। दुनिया के केतिरनि ई मुल्कनि में करबला जे मज़लूमनि सां मोहब्बत ऐं दिली हमदर्दी जी मुनासिबत सां मुहर्रम जे महीने में अज़ादारी शुरू थिए थी। करबला जे मज़लूम शहीदनि सां मोहब्बतुनि भरियल यादनि में अलम पाक, कारावेस, सबीलुनि, मजलिसुनि अज़ा, जुलूसनि जो इंतज़ाम ॿियनि शहरनि, ॻोठनि ऐं वसंदियुनि वांगुरु मरकज़ी जामिया मस्जिद ऐं इमाम बारगाह गुलिस्तान सज्जाद, कासिमाबाद, हैदराबाद में भी रवायती अज़ादारी जो सिलसिलो हिन साल बि साॻी शान, अक़ीदतमंदी ऐं इश्क़ हुसैनी सां ॾिसण में आयो। मजलिस के रोज़ानो ॿिनि आलिमनि तबलीगी ख़िताब कया, जिन में मौलाना सैयद मोहम्मद मुस्तफ़ा मुसवी ऐं अल्लामा सैयद मोहम्मद अब्बास नक़वी, जिन जूं ख़िदमतूं रहियूं। अल्लामा अब्बास नक़वी जी यादगार क़ुरानी ऐं इल्मी तबलीग वसीले आले मोहम्मद सां रूहानी मुवद्दत में इज़ाफ़ो थियो। जॾहिं त मजलिस खां अॻु हदीसी क़िस्सा मौलाना इरफान अली चांग तिलावत फरमाई। स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ ज़वार ग़ुलाम अब्बास मेमण अदा कया। फ़र्ज़ जे अज़ा विछाइण लाइ कारकुननि, स्काउट, लंगर ऐं सबील तक़सीम कंदड़ नुहा पढ़ंदड़ इरफान अली चांग, फराज़ करबलाई समेत सोज़ो कलाम, ज़ाकिर, इकरामुद्दीन शेख ऐं ॿियनि ज़ाकिरनि पंहिंजी पंहिंजी ड्यूटी अदा कई। म्यूनिसिपल कमेटी, ज़िले इंतज़ामिया, हेस्को, पुलिस, रेंजर्स, ख़ासि तौर SSP हैदराबाद जी हिदायतुनि मुताबिक़ SHO मोहम्मद असलम अबड़ो पारां जुलूसनि ऐं मजलिसुनि लाइ कयल हिफ़ाज़ती इंतज़ाम बहितर रहिया। मजलिसुनि में महबान अहले बैत अलैहिस्सलाम जो वॾो तादाद शरीक थियो। रोज़ानो अज़ादारनि खे दुआए ख़ैर बाद लंगर इमाम सां फैज़याब कयो वियो। अशरा जी मजलिसुनि दौरान औरत अज़ादारनि लाइ जुदा बंदोबस्त कयल हो। स्काउट नज़्म और ज़ब्त सां पंहिंजा फ़र्ज़ बख़ूबी अदा कया। गाॾियुनि जी पार्किंग लाइ स्काउट बहितर रहनुमाई कई। मस्जिद कमेटी गुलिस्तान सज्जाद समूरनि कारकुननि जूं ख़िदमतूं साराजोगियूं रहियूं। हिन सख़्त गर्मीअ में समूरी कासिमाबाद में मुख्य रस्तनि, चौवाटनि, घटियुनि, कॉलोनियुनि, इमाम बारगाहनि में शिया मकतब फ़िक्र समेत केतिरनि ई सुन्नी भाइरनि तरफ़ां सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा ख़ुसूसी इंतज़ाम कया विया।